इंतहाई अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे आगाही ॾींदाऊं त सिंध हाई कोर्ट दर्सी किताब वारे केस में ॿारनि खे किताब मिलण या न मिलण बाबति रिपोर्ट तलब कंदे तालीम खाते में प्रोजेक्टनि ते फंड जा तफ़सील तलब करे वरिता आहिनि। सिंध हाई कोर्ट में सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जाम शोरो में दर्सी किताबनि वारे केस जी ॿुधणी थी, जंहिं दौरान तालीम खाते वारो सेक्रेटरी ज़ाहिद अब्बासी, पीडी रिज़वान सुमरो ऐं ॿिया पिणु अमलदार पेश थिया। ॿुधणी दौरान अदालत में ज़िले सेशन जजिस पारां रिपोर्ट पेश कई वई, जंहिंमें ॿुधायो वियो त तालकनि में मुकमल तौर ते किताब न मिलिया आहिनि। अदालत ॿारनि खे दर्सी मिलण बाबति या न मिलण बाबति रिपोर्ट तलब करे वरिते। सिंध हाई कोर्ट ईंदड़ ॿुधणी तालीम खाते में प्रोजेक्टनि ते फंड मिलण ऐं ख़र्च थियण बाबति बि रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अदालत स्कूलनि में शागिर्दनि जे एनरोलमेंट जूं लिस्टूं बि तलब करे वरितियूं आहिनि। अदालत समूरनि प्रोजेक्टनि सिंध टेक्स्ट बुक बोर्ड, ब्यूरो ऑफ करिकुलम एंड रिसर्च ऐं तालीम खाते जे स्कूलनि में जेकी बि डेप्यूटेशन ऐं इडहाक ते कम करे रहिया आहिनि उन्हनि जूं लिस्टूं तलब करे वरितियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट सेफ प्रोजेक्ट जी डेटा भी तलब करे वरिती आहे। अदालत जापान हुकूमत तरफां ठहंदड़ स्कूलनि जी रिपोर्ट भी तलब करे वरिती आहे। ही इंतहाई अहम ख़बर अवां सां शेयर कयूं था त सिंध हाई कोर्ट दर्सी किताबनि वारे केस में ॿारनि खे किताब मिलण या न मिलण बाबति रिपोर्ट तलब कंदे तालीम खाते में प्रोजेक्ट्स ते फंडनि जा तफ़सील तलब करे वरिता आहिनि। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो सां। सिकंदर, अपडेट कजो, ही जेका रिपोर्ट तलब कई वई आहे हिन हवाले सां कहिड़ा अपडेट्स आहिनि अवां वटि? हाँ जी, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जामशोर में दर्सी किताबनि वारे केस जो मामलो है। अदालती हुकुम ते तालीम खाते वारो सेक्रेटरी ज़ाहिद अब्बासी, पीडी रिज़वान सुमरू ऐं ॿिया अमलदार जेके आहिनि अदालत में अॼु पेश थिया। अदालत में ज़िलाई सेशन जजिस पारां रिपोर्ट पेश कई वई। ज़िलाई सेशन जजनि पारां रिपोर्ट ॾींदे चयो वियो त तालकनि में 50% किताबूं मिलियूं आहिनि ऐं किथे किथे किताबूं न आहिनि मिलियूं। अदालत ॿारनि खे दर्सी किताबूं मिलण बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। ईंदड़ ॿुधणी ते अदालत तालीम खाते में प्रोजेक्टनि में जेके फॉरेन फंडिंग आहे ऐं केतिरी फंड मिलिया आहिनि ऐं केतिरा ख़र्च थिया आहिनि उन्हनि बाबति बि रिपोर्ट तलब कई आहे। अदालत स्कूल में शागिर्दनि जी एनरोलमेंट जूं लिस्टूं बि तलब करे वरितियूं आहिनि। समूरनि प्रोजेक्ट डायरेक्टरनि सिंध टेक्स्ट बुक बोर्ड, ब्यूरो ऑफ करिकुलम एंड रिसर्च ऐं तालीम खाते में जे स्कूल में जेके भी डेपुटेशन एडहाक ते कम करे रहिया आहिनि उन्हनि जूं बि अदालत लिस्टूं तलब करे वरितियूं आहिनि। अदालत से प्रोजेक्ट की डेटा भी तलब कई है। अदालत जापान हुकूमत पारां ठाराईंदड़ स्कूलनि जी भी रिपोर्ट तलब करे वरिती है। अदालत सिंध सेकेंडरी स्कूल्स प्रोजेक्ट जे पीडी रिज़वान सुमरो का पुछाणो कयो त छा ही केस जेको आहे त अवां अॼु पेश थिया आहियो इन केस में तव्हां इहो ॿुधायो त अवां किथां आया आहियो। जंहिं रिज़वान सुमरे चयो त आऊं नेब खां आयो आहियां। अदालत पुछाणो कयो त छा नेब खां जेको आहे तव्हां हिते आयो त सुप्रीम कोर्ट जी इहा भञकड़ी न आहे। अदालत चयो त अदालत वफ़ाक़ी हुकूमत जा अवां मुलाज़िम आहियो ऐं सूबे में अवां कीअं आया ऐं ही सुप्रीम कोर्ट जी बि भञकड़ी आहे। अदालत चयो त ॿिया ऑफिसर डेपुटेशन ते आया आहिनि या न। सेक्रेटरी तालीम चयो त खाते में हिकु ऑफिसर डेपुटेशन ते 4 सालनि लाइ आयो आहे। अदालत तालीम खाते वारे सेक्रेटरी के चयो त ॿुधायो त केतिरा माण्हू आहिनि RSU में, सिलेक्ट, वर्ल्ड बैंक, एशियन बैंक, यूरोपी। ठीक है, अपडेट करण लाइ सिकंदर, वॾी महिरबानी अवां जी।